मुंशी अकबर मां ॾिसां पियो त काफ़ी देरि खां तूं मूं ॾे ॾिसी पियो मन ई मन में कुझु सोची पियो ॾे ख़बर छा ॻाल्हि आहे। ना हाजी साहब अहिड़ी त काई ॻाल्हि कान्हे का। मुंशी तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा तुंहिंजी ज़िंदगी जी का ख़्वाहिश आहे जेका तूं मूंखे नथो ॿुधाए सघीं। जे तुंहिंजे दिलि में का ख़्वाहिश हुजे त भले तूं मूंखे दिलि खोले ॿुधा बाबा। ना हाजी साहब असां मिस्कीन असांजी भला कहिड़ियूं ख़्वाहिशूं। मुंशी तूं घबराए न बाबा, तूं मुंहिंजो बच्चो आहीं। तुंहिंजे दिलि में का बि ख़्वाहिश हुजे मूंखे बेहिजाब थी ॿुधाए। हाजी साहब तव्हांजा इहे ठठ ठांगर, तव्हांजो महल माड़ी, तव्हांजा खाधा खुराकूं ॾिसी कॾहिं कॾहिं मुंहिंजे बि दिलि में ख़्वाहिश पैदा थींदी आहे। काश मूं वटि तव्हां जेतिरी न सही तव्हांजे मिल्कियत जे ॾहें हिसे जेतिरो बि जेकॾहिं मूं वटि दौलत हुजे त मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी सुकून सां गुज़रे, मुंहिंजा बच्चा बि ॾाढी ज़िंदगी सुकून सां गुज़ारी। गुस्ताखी माफ़ बाबा, कॾहिं कॾहिं इहा मुंहिंजी दिलि में ख़्वाहिश थींदी आहे, नाराज़ बि न थी। मुंशी अकबर मां जे तोखे पंहिंजी मिल्कियत मां अधु हिसो ॾेई छॾियां त पोइ न बाबा, मां एतिरो ख़ुशि नसीब किथे आहियां जो तव्हांजी मिल्कियत जो अधु हिसो मूंखे मिले। रमज़ान असगर काॾे निकिरी आयो? मां अॼु इहो ऐलान थो कयां, तव्हां ॿुधी छॾियो, मुंहिंजे मिल्कियत जो अधु हिसो मुंशी अकबर जे नाले कयो वञे। ॿियो ऐलान इहो थो कयां त अकबर मुंशीअ खे गोली हणी मारियो वञे। इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। हिकु तरफ़ अधु मिल्कियत हुजण जो ऐलान था कयो, ॿी तरफ़ वरी जेके हुननि जो हुकुम जारी कयो अथव, इहो सभु कुझु छा ई बाबा। जे मुंशी मुंहिंजे टिनि सवालनि जा जवाब तूं ॻोल्हे आहीं तोखे मां पंहिंजे मिल्कियत जो अधु हिसो लिखी ॾींदुसि ऐं जे तो मुंहिंजे टिनि सवालनि जा जवाब न ॾिना त तोखे गोली हणी मारियो वेंदो। सवाल पर हाजी साहब कहिड़ा सवाल पुछंदो तव्हां? त पोइ ॿुध, मुंहिंजो पहिरियों सवाल हीउ आहे, इंसान जे ज़िंदगीअ जी वॾे में वॾी सचाई कहिड़ी आहे? सवाल नंबर ॿियो, इंसान जे ज़िंदगीअ जो वॾे में वॾो धोखो कहिड़ो आहे? ऐं आख़िरी सवाल, कन खोले ॿुधी छॾ, इंसान जे ज़िंदगीअ जी वॾे में वॾी कमज़ोरी कहिड़ी आहे? हाणे वञ, तुंहिंजो वक़्तु शुरू थी वियो आहे। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, मूंखे ॿिए जुमे ताईं मूंखे पंहिंजे टिनि सवालनि जा जवाब ज़रूरु मिलंदा ऐं जे न ॾिनई त तूं पाण खे मोल सम्झजां। अमीर थियण वारे उमेद खे जीअण वारा इंसान, वञ मुंहिंजे टिनि सवालनि जा जवाब ॻोल्हे आ। हाजी साहब मां वञा थो। ही तव्हांजा दफ़्तर, ही हर शइ तव्हांखे मुबारक हुजनि, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, इहो कॾहिं बि न सोचिजो त अकबर कोन मोटंदो। मां ईंदुसि ऐं ज़रूरु ईंदुसि। वञ मुंहिंजे टिनि सवालनि जा जवाब ॻोल्हे अच।
सचो आहे तुंहिंजे दिल में का बि ख़्वाहिश हुजे मूंखे बेहिजाब थी ॿुधाए मुंशी अकबर मां जे तोखे पंहिंजी मिल्कियत मां अधु हिसो ॾेई छॾियां त पोइ बाबा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कोन आई। पुट कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि लाइ तव्हां परेशान आहियो बाबा साईं जेकॾहिं मुंशी अकबर टिनि सवालनि जा जवाब खणी आयो त तव्हां हुनखे मिल्कियत जो अधु हिसो ॾेई छॾींदा। पहिरीं ॻाल्हि त बाबा हुनखे टिनि सवालनि जा जवाब मिलंदा ई कोन पर जे हू सवालनि जा जवाब खणी थो अचे त पोइ असांखे पंहिंजे वाइदे मुताबिक़ हुनखे मिल्कियत जी अधु ॾियणी पवंदी। बाबा साईं असांखे इन्हनि टिनि सवालनि जे जवाबनि जो कहिड़ो मक़सदु जो अधु मिल्कियत जो हिसो ॾेई छॾियूंसि। पुट तूं अञा ॿार आहीं आस्ते आस्ते सभु कुझु सम्झी वेंदे तव्हां बि बादशाह माण्हू आहियो। पुट मुंहिंजे इन टिनि सवालनि जो जवाबु जे इंसान खे सम्झ में अची वञे न त इंसान खे जीअण जो रस्तो मिली वेंदो। हाजी साहब फसाए छॾियो आहे। काॾे थो वञी न पुछा न छा ईअं पियो वञे। हेडमास्टर साहब जो कमु आहे। साहब जो मना थियल आहे।
हेडमास्टर साहब में कम आहे। हू पढ़ियल लिखियल माण्हू, मूंखे हिकिड़ा 3 सुवाल उन्हनि जी पुछा करणी आहे। हू पढ़ियो लिखियो माण्हू आहे, हुनखे ज़रूरु ख़बर हूंदी। कहिड़ा सुवाल आहिनि पहिरियां मूंखे ॿुधाए ख़बर पए। तूं सुवालनि जा जवाब ॾींदे? या बिल्कुलु ईंदो, तव्हां पुछा कयो। चङो पोइ ॿुध। बाबा हल मूंखे कोन था अचनि हल। पर जी माण्हू मूंखां पुछा बि कयो ही सुवाल कहिड़ा आहिनि, हीअं हूअं हाणे वरी चवंदो ख़बर बि कोन्हे। न हुई ख़बर पोइ हरूभरू हेडमास्टर लभे कोन वती न, मुंहिंजो टाइम ज़ाया कंदो। मूंखे न आहे ख़बर, बसि फ़िलहालु वञ। अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू अची कंध में था पवनि, हेडमास्टर साहब आहे ई कोन। ठाए वज़म ठाए मालिक जो चर्च नाए ॾैया, असांजे पीअण जी वैया धड़ नाए सिसी वञी रही आहे। जे सजण जी साम्हूं दवाई साॻी वैया। ही त मवाली हिननि कहिड़ी ख़बर मुंहिंजे सुवाल जी। आउं बि बेवकूफ़ सोचे सोचे चरियो थी वियो। ही मूंखे छा ॿुधाईंदा सुवालनि जी? उस्ताद ही वरी नवां मरा केरा भाऊ, यारे इन ॻोठ जो त कोन थो लॻे थो पंहिंजे ॻोठ जो कोन्हे बाबला, परदेसी थो लॻे। वदा ओ भाऊ लाती हेॾां बाबला हेॾां। जी हुकुम कयो। संगत हेॾां अच बाबा, वे असां सां। बाबा वो परदेसी तो लगी शायद। हाँ कोई बाबा को दस को पतो घुर्जई तो बाबा असां हाज़िर आहियूं बाबू। न न कुझु न आहे पुछो। बाबुल इहो वरी छा चई? न न कुझु न आहे पुछणो। हिननि खे कहिड़ा मुंहिंजे सुवालनि जा जवाब? बाबुल हाणे मुंहिंजो ज़ूटड़ो बाबल थक इलाही पवंदी आहे सुल। थक लही पवंदा या पंहिंजा त ठक लाहियो, पतो त छूट न आहे, थेड़ खाईंदा थक था। वलो अमराज तो नाराज पियो लॻे, अलाए कहिड़ी परेशानी हुअसि बाबला। हा उस्ताद मूंखे बि परेशान पे लॻो, परेशानी ॿुधाई बि कोन ख़बर अथई। सूटड़ो हणे हा त परेशानियूं ख़तम। परेशानी ॿुधाया त असुल मसलो इहे हल करे ॾियांसि। हा उस्ताद पीए हा त सभु परेशानियूं ख़तम थी वञनि छा, पर दाही पीअंदा बि त नसीबार न। केरु मुसाई परदेसी पियो लॻी? तॾहिं हाजी हुसैन बश्की जे ॻोठ जो मूंखे कंहिं वॾे सियाणे माण्हू जी तलाश आहे। मूंखे हुन खां 3 हिकिड़ा सुवाल पुछणा। बाबा बि हिन जे सुवालनि जा जवाब मां थो ॾियां। मुंहिंजा सुवाल ॾुखिया अथव, तव्हां सुवालनि जा जवाब ॾेई सघंदव? हा हा मां ऐं मुंहिंजो बाबो वॾा दाना आहियूं। पर वरी बि ॿुधायां न। अलाए किथां जी बलम अची कंध में लॻनि, चरिया चरिया अची था कस ते बीह। बाबा असां पे सम्झो त सवला सवाल पुछंदो, पर ही त ॾुखिया बि सवाल ॾे। अलाए कहिड़ो माण्हू आहे त असांखे त उमेद हुई त इनाम मिलंदो, पर ही त ॾुखिया सवाल ॾिनी। बाबा मूंखे त लॻे थो जुमे ते हिन जो कर्ज़ हूंदई। न बाबा
ही जुमे जो कर्ज़ी हूंदी जेको भॻो आहे हिन ते जुमे जो कर्ज़ अथई जुमे जो नालो थो ॿुधे टहे थो बाबा जुमे ते हिन जो कर्ज़ आहे बाबा जुमे जो कर्ज़ी आहे ही बाबा मूंखे बि भुलाए थो जी तोखे बि इहो चरियो करे वियो आहे हा बाबा लॻे ईअं थो मूंखे बि चरियो करे छॾियो अथव हाणे फ़क़ीर जो धूल वञी पाए हल पाण हलूं हलूं पाण असांखे चरियो करे छॾियो अथसि नंढड़ा ओ नंढड़ा हेॾा अच। नंढड़ो हाँ मां नंढड़ो हाँ मां नंढड़ो तो तोखे ॾिसण में अचां हाँ हाँ अयूब खान जी हुकूमत दी याद है जालक दी याद है मैं तो नंढड़ा पे लगता इन जो चबा है अबा विड़ी छो थो मां इहो तो पुछी हिते को फ़कीर वकीर आहे या छा वाह आहे बिल्कुल है कुनल शाह बुखारी है हा तो ईअं सही ॿुधा न बाक़ी विड़ी ॿियो हरू भरू ना बाबा मां विड़ा कोन तो तू भी इखलाक सां पुछी है ना यकी बस लाट लांदा त नंढड़ा तो मैं नंढड़ा दिखी ना तैं जितले तो मेरे नंढड़े बच्चे न ए तू पे आखे नंढड़ा तैं जितले मेरे पुत्र न बा तू मेरे को नंढड़ा लाती आनी यका तू आप बाल है यहाँ मैं जवाना अन पुत्र न मेरे तू मेरे को बाल बाल पे आखनी 70 साल मेरी उम्र है अड़जी आजूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं कंध में अचो पवन तू सा आप वाल मैं को आखे जो गलावण दा आवे कोन वड्या नल वते नंढड़ा आखे रे ठीक है बात तो आने वाली सेता हिन कोठ जायो हाँ बाबा हाँ मानकोट जो चङो मुड़ुस बि आहियां हीअ ज़मीन में मौजूदु आहे न ऐं जेको आहे सो तोखे छा घुरिजे हुकम कर अच्छा हितां जा ज़मींदार बि आहियो पोइ त तव्हांजो वॾो ज़हन हूंदो तव्हांखे ख़बर हूंदी इन सवालनि जी मुंहिंजा सवाल निकिड़ा हिननि जो जवाबु ॾियो हाँ हाँ असांखे कोई सवालनि जी ख़बर न आहे हाजी साहब वाह जो फसल अजीब किस्म जा माण्हू ऐं कहिड़ा वतन सवाल पुछा कंदा बाबा हे केर हो रुगो सवाल पे पूछे उस्ताद हो छा न बाबा न मूंखे थी लॻे थो नओं चरियो थिए पियो फ़कीर तोखे मुंहिंजी हालत ॾिसी रहम पवंदो अचे अञा बि तूं टहकंदो अजीब माण्हू मां तोखे सुञाणा थो त तुंहिंजे टिनी सवालनि जा जवाब मूं वटि आहिनि तूं सही जाइ ते पहुतो आहीं मुंहिंजी तोखे टिनी सवालनि जा जवाब मां ॾींदुसि
फ़कीर साहब तूं मूंखे कीअं सुञातो मां टिनि सवालनि जे जवाब ॾियण निकितो फ़कीर साहब हीअ त उहा ई मुंडी आहे जेका हाजी साहब जे अक्सर हथ में हूंदी आहे तव्हां वटि कीअं आई हा हीअ उहा ई मुंडी आहे बदकिस्मतीअ सां मां बि हाजी साहब जो मुंशी हुयुसि ऐं मूं बि इहा ई ग़लती कई जो हाजी साहब सां शर्त लॻाए वेठुसि ऐं उनजो नतीजो ॾिसी थो छा फ़कीर साईं तूं उन टिनि सवालनि जा जवाब न ॾेई सघे न मुंहिंजो मसइलो कुझु अलॻि हुयो मूं हाजी साहब जे सवालनि जा जवाब ॻोल्हे लधा ऐं मूं हाजी साहब खे उहे ॿुधाया बि पोइ फ़कीर साईं पोइ छा थियो पोइ हाजी साहब वाइदे मुताबिक़ पंहिंजी मिल्कियत जो अधु हिसो मुंहिंजे नाले लिखियो पर मूं हुनजी मिल्कियत खे थुॾा हणी हाजी साहब जी हवेली खे छॾे हलियो आयुसि ऐं हाणे मां ऐं मुंहिंजो कुतो ॾाढी सुकून जी ज़िंदगी गुज़ारे रहिया छा फ़कीर साईं तव्हां मूं ते छा महिरबानी कंदव मूंखे इन टिनि सवालनि जा जवाब ॿुधायो जीअं मुंहिंजी ज़िंदगी बि बची वञे ऐं मुंहिंजो मुस्तक़बिल बि ठही वञे मां तोखे टिनि सवालनि जा जवाब सवाल जे जवाब लाइ तोखे क़ीमत अदा करणी हा ॿुधायो फ़कीर साईं घणी क़ीमत घुरिजे तव्हांखे करे छाजी अञा ॿ सवाल त ॿुध न पोइ टे सवाल जो सोच ॿुध मुंशी इंसान जे ज़िंदगीअ जी सभ खां वॾी सचाई मौत आहे मौत इंसान कहिड़ो बि हुजे किथे बि हुजे मौत खां हरगिज़ बची न ॿुध ॿिए सवाल जो जवाब मुंशी इंसान जी ज़िंदगीअ जी सभ खां वॾो धोखो ज़िंदगी आहे जंहिंखे असां दाइमी ज़िंदगी सम्झी हुनजे धोखे में अची मौत खे विसारे था टे सवाल जो शर्त ॿुधायो तव्हां शर्त कहिड़ो आहे त कड़कड़ीअ थी मुंशी ॾाढो बेसब्रो आहीं अञा त सिज बीठो आहे राति वञी हाजी साहब खे सवालनि जा जवाब ॿुधाइजांइ फ़कीर साईं मां तव्हांखे हथ थो ॿधां जल्दी टे सवाल जो जवाब ॿुधायो छो त मूं वटि वक़्तु तमामु घटि आहे त कड़कड़ीअ थी मुंशी ॿुधायां थो टे सवाल टे सवाल जो जवाब ॿुधाइण खां पहिरीं टे सवाल ॿुधाइण जो शर्त इहो अथई कुते जो डुबियल खीर पी मूं ॿुधाईंदुसि जवाब इहो कहिड़ो वाया चए मां इहो हरगिज़ न पींदुसि तूं शर्त कुझु ॿियो ॿुधाए तुंहिंजी मर्ज़ी भले हलियो वञ ॿिनि सवालनि जा जवाब मूं तोखे मुफ़्त में ॿुधाया मुंशी टे सवाल जे जवाब जे लाइ तोखे ही खीर कुते जो रुपियल खीर पीअणो पवंदो हलियो वञ भली वॾी वॾेरे जी गोली जो शिकार थी सोचे वठ किथे ईअं न थिए जो मुंहिंजो ख़्यालु मटिजी वञे मां तोखे टे सवाल जो जवाब न ॿुधाए सघां छा थो सोची मुंशी या अञा खीर वापसि कुते खे
जवाब इहो ई तो हुयो तुंहिंजे टे सवाल जो जवाब। मुंहिंजा साईं इंसान जे सब खां वॾे में वॾी कमज़ोरी लालच आहे। जेका इंसान खे कुत्ते जो लुबियल खीर पीअण जे लाइ मजबूर कंदी आहे उहा लालच आहे। इहो आहे तुंहिंजे टे सवाल जो जवाब ऐं इहो ई सच आहे जे मूंखे हाजी साहब जी अधु मिल्कियत खे लत हणी ग़रीबाणे घर में रहण मजबूर कयो। मुंहिंजी मूंखे ख़बर पइजी वई त मां जीअं जीअं ज़िंदगी जी सचाई खे विसारे वेंदुसि तीअं तीअं मां मौत जे वेझो ईंदो वेंदुसि ऐं मां जेतिरो मौत खे फरामोश कंदो रहंदुसि ओतिरो ई मां बेगर्दीअ जी लालच जी धुबड़ में फासंदो वेंदुसि ऐं पोइ मूंखे इन धुबड़ में इन गलीज़ धुबड़ में साह खणण जे लाइ मूंखे रोज़ रोज़ कुत्ते जो लुबियल खीर पीअणो उन लाइ मुंहिंजो मशवरो हुजे त ज़िंदगी जी इन टिनी हक़ीक़तुनि खे सम्झ पोइ तुंहिंजी ज़िंदगी आसान थी कहिड़ा पंहिंजा हाल करे छॾिया अथई? बसि यार हाजी साहब मूंखे वॾे इम्तिहान में विझी छॾियो पर पोइ बि अलाह जो शुक्र आहे तोखे त ख़बर आहे हाजी साहब मूंखां सवाल पुछा हुआ ऐं उन सवालनि जा जवाब मां खणी आयो। हवा हाजी साहब अचे थो तूं बि इंतज़ारु कर वठि अचण वारो आहे।
जेका इंसान खे कुत्ते जो लुबियल खीर पीअण जे लाइ मजबूर कंदी आहे उहा लालच आहे, लालच। मुंशी असगर यस सर। मुंशी दे खबर मुझे सवालन जा जवाब गोले आए या चवा असगर खे हणी गोली करे पूरो। हाजी सर मां सवालनि जा जवाब ॻोल्हे आयो आहियां। हाँ तो पोइ ॿुधा मुंहिंजे सवालनि जा जवाब। तव्हांजे पहिरें सवाल जो जवाब इहो आहे त पोइ मुंशी हे वठ मां पंहिंजे वाइदे मुताबिक़ अधु मिल्कियत तुंहिंजे नाले ते मूं करे छॾी आहे। मुंशी हाणे तूं वञी सघीं थो। ठीकु आहे मां हलां। जेका इंसान खे कुत्ते जो लुबियल खीर पीअण ते मजबूर कंदी आहे। मुंशी असगर ॾिस त सही मुंशी खे छा थी वियो आहे। मुंशी तो गुज़ारे हो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असांखे बेकॾहिं कंहिं जाइ ते वेही ज़िंदगीअ जे उन्हनि सवालनि ते ज़रूर गौर करणो पवंदो। हा असांखे सोचणु घुरिजे त किथे असीं ज़िंदगीअ जे इहे धोखे में अची लालच जे पुठियां नथा भॼंदा वञूं। किथे असीं मौत खे विसारे त न वेठा आहियूं। किथे असीं इन ड्रामे जा मुंशी त न आहियूं। मूंखे यकीन आहे त असां जंहिं ॾींहुं इहो सम्झी छॾियो त असां कलीज़ प्यालीअ जे खीर खां बाला तर लथासीं। Ah